कराची पुलिस चीफ थियण बाद एडिशनल IG कराची जावेद अख्तर ओढे जे सहाफ़िन सां तारीफ़ी मुलाक़ात कई वई आहे। मुलाक़ात में इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सीनियर सहाफ़िन शिरकत कई। उन मौके ते गॾिजाणी में खिताब कंदे कराची पुलिस चीफ जो चवणु हुयो त कराची में स्ट्रीट क्राइम, मंशियात ऐं ज़मीनुनि ते कब्ज़नि जो ख़ात्मो अवलियत तरजीह आहे। शहर में अमन अमान जी बहाली लाइ अॻूणे कराची पुलिस चीफ ग़ुलाम नबी मेमन जी जोड़ियल पॉलिसी ते अमल कयो वेंदो। अख्तर ओढो चयो त मीडिया जो पुलिस खाते में कननि ऐं अखियुनि वारो किरदारु आहे। तामीरी तनक़ीद जी आजियां कई वेंदी। पुलिस में जांच वारे साइड मज़बूत करण जी कोशिश करे रहिया आहियूं त जीअं को बि जवाबदार जल्द जेल खां आज़ाद ते ॿीहर ॾोह न करे। कराची पुलिस चीफ सां मुलाक़ात में धरती TV जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ते हमले जे हवाले सां सहाफ़िन जे सवालनि जो जवाब ॾींदे चयो त सीनियर सहाफ़ी ते हमले में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। इन हवाले से कराची खां धरती TV न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंगी लाइन ते मौजूद है। जी अब्दुल्ला, कड़ा तफसील आहिनि? जी बिल्कुल फौजिया, कराची पुलिस चीफ थियण बाद एडिशनल IG कराची जावेद अख्तर ओढे जी सहाफ़िन सां तारीफ़ी मुलाक़ात की है। तारीफ़ी मुलाक़ात में इलेक्ट्रॉनिक मीडिया के सीनियर सहाफ़िन शिरकत की है। उन मौके ते कराची में स्ट्रीट क्राइम के हवाले से ॻाल्हाईंदे जावेद अख्तर ओढे चयो त स्ट्रीट क्राइम, मंशियात ज़मीन ते कब्ज़नि जो ख़ात्मो अवलियत तरजीह है। जॾहिं त शहर में अमन अमान की बहाली लाइ अॻूणे कराची पुलिस चीफ ग़ुलाम नबी मेमन जी जोड़ियल पॉलिसी ते अमल कयो वेंदो। जॾहिं त मीडिया जे पुलिस खाते में कननि ऐं अखियुनि वारो मीडिया जो किरदारु आहे। उन सां गॾु तामीरी तनक़ीद जी आजियां कई वेंदी। जावेद अख्तर ओढे चीफ ने चयो त पुलिस में जांच वारे साइड मज़बूत करण जी कोशिश करे रहिया आहियूं त जीअं को बि जवाबदार जल्द जेल खां आज़ाद थी ॿीहर ॾोह न करे। जॾहिं त कराची पुलिस चीफ खां जेको आहे सो धरती TV जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ते हमले के हवाले से पिण सहाफ़िन पारां सवाल किया वियो, जंहिंते कराची पुलिस चीफ जावेद अख्तर ओढे चयो त सीनियर सहाफ़ी ते हमले में मुलविस जवाबदारनि खे कानून जे कटहरे में आणींदासीं। जी ठीक है, वही मेहरबानी तफसील ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां खे आगाह कई पिया कराची में स्ट्रीट क्राइम, मंशियात ऐं कब्ज़नि जो ख़ात्मो तरजीह आहे। एडिशनल IG जो चवणु आहे अमन अमान जी बहाली लाइ ग़ुलाम नबी मेमन जी जोड़ियल पॉलिसी ते अमल कयो वेंदो।